नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे छाछरे खां ख़बर ॾींदा हलूं त छाछरे भरिसां ॻोठ चार नूर वेझो सूमार जी ढाणी में अचानक बाहि लॻण सबबि मेघवाड़ बिरादरी जे 3 पोरियतनि जा कखाऊं घर सड़ी रख थी विया आहिनि। बाहि मुतासिर में राणोमल मेघवाड़, भारमल मेघवाड़, दौलत जामन, मिठू मेघवाड़ जा कखाऊं घर मुकमल तौर ते सड़ी रख थी विया आहिनि। घरनि में सोन चांदी जा ज़ेवर, खटूं, बिस्तरा, खाधे पीते जो सामान समेत मण, गुवार, ॿार, फसल, ॿनियुनि जा कागज़ात, न्याणियुनि जो ॾाज समेत ज़मीन जा कागज़ात सभु कुझु सड़ी रख थी वियो। मुतासिर ॿुधायो त अचानक घरनि में बाहि लॻी वई। हिकु कखाऊं झूपड़ी खे बाहि लॻी, जेका हवा जे करे वधीक 5 घरनि खे विकोड़े वई। जंहिंखां पोइ ॻोठ जा माण्हू आसे पासे जे ॻोठाणनि जी माण्हुनि जी कोशिश करे बाहि ते ज़ाब्तो आंदो आहे, जॾहिं त टाउन इंतज़ामिया छाछरो जी बाहि विसण वारी फायर ब्रिगेड गाॾी पहुची न सघी, जंहिं करे वधीक 5 घरनि जो अलतल सड़ी रख जो ढेर में तब्दील। ॻोठाण वधीक नुक़सान थियण खां पंहिंजी मदद पाण तहत बाहि ते ज़ाब्तो आंदो आहे। मुतासिर ख़ानदान जो चवणु आहे त ज़िले इंतज़ामिया समेत कंहिं बि मदद न कई। सख़्त गर्मी में मासूम बचा वठी खुलियल आसमान हेठि तरसियल आहियूं। बाहि मुतासिर ख़ानदान इंतज़ामिया खे अपील कंदे चयो त असां ग़रीबनि जी हंगामी बुनियादनि ते मदद कई वञे। घरनि में कुझु बि नाहे बचियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।